बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में हम क्लास 8 की आसान सिंधी में सबक टेवियों यानी 23वां सबक कुम्हार यानी कुम्हार के बारे में पढ़ेंगे। हर बार की तरह इस बार भी हम इस सबक का बाकायदा आगाज़ बुलंद ख्वानी यानी रीडिंग से करेंगे, तो रीडिंग को बगौर समाअत कीजिएगा। असीं घरनि में तोड़े ॿाहिरि पीअण जो पाणी भरे रखण लाइ ठिकर जा थांव कमु आणींदा आहियूं। इहे थांव कुंभार ठाहींदो आहे। कुंभार पहिरियां ई चीकी मटी आणे ढेर कंदो आहे, पोइ इन्ही मटीअ खे कुटी सटी सन्हूं करे हिकु चल्हो ठाहींदो आहे। चल्हे में पाणी विझी छॾींदो आहे त जीअं मटी चङी तरह पुसी वञे। उन पुसायल मटी खे उथलाए पुथलाए मिलाईंदो आहे। जॾहिं ॾिसंदो आहे त मटी चङी तरह मिली वई आहे, तॾहिं उन मां चाणा ठाहे रखंदो आहे। हिकु हिकु चाणे खे चक ते चाढ़े चक खे घुमाए क़िस्मियुनि क़िस्मियुनि थांव ठाहींदो आहे। चक तां लाहिण खां पोइ कचनि थांवनि खे फुकिरो कंदो आहे, पोइ काठ जी ठॿणीअ सां उन्हनि खे होरियां होरियां ठपी ठाहे ठीकु कंदो आहे। ठपियल थांवनि खे सुकाए उन्हनि ते चिट कढींदो आहे। जॾहिं सभु थांव तयारु थी वेंदा आहिनि, तॾहिं उन्हनि खे आवे में पचाईंदो आहे। पचण खां पोइ थांव ॾाढा सुहिणा लॻंदा आहिनि। ठिकर जे घड़नि मटनि ऐं गुघियनि जो पाणी ओहारे में झूलन लॻण ते ॾाढो ठरंदो आहे। असीं पंहिंजे घरनि में घणो करे ठिकर जा थांव इस्तेमालु कंदा आहियूं। अब इस पूरे सबक का हम उर्दू में साथ तर्जमा भी कर लेते हैं। असीं घरनि में तोड़े ॿाहिरि पीअण जो पाणी भरे रखण लाइ ठिकर जा थांव कमु आणींदा आहियूं। इहे थांव कुम्हार ठाहींदो आहे। यानी हम घरों में ख्वाह बाहर पीने का पानी भर कर रखने के लिए मिट्टी के बर्तन इस्तेमाल करते हैं। ये बर्तन कुम्हार बनाता है। कुम्हार पहिरियां ई चीकी मट्टी आणे ढेर कंदो आहे। यानी कुम्हार पहले तो चिकनी मट्टी लाकर ढेर यानी जमा करता है, ढेर बनाता है। पोइ इन्ही मट्टी खे कुटी सटी सन्हूं करे हिकु चल्हो ठाहींदो आहे। यानी बाद में इस मट्टी को कूट कर बारीक करके चल्हा बनाता है। चल्हे में पाणी विझी छॾींदो आहे त जीअं मट्टी चङी तरह पुसी वञे। यानी चल्हे में पानी डाल देता है ताकि मट्टी जो है वो अच्छी तरह भीग जाए। उन पुसायल मट्टी खे उथलाए पुथलाए मिलाईंदो आहे। यानी उस भीगी हुई मट्टी को उल्टा पलटा करके मिलाता है। जॾहिं ॾिसंदो आहे त मट्टी चङी तरह मिली वई आहे, तॾहिं उन मां चाणा ठाहे रखंदो आहे। यानी जब देखता है कि मट्टी अच्छी तरह मिल गई है, तब उसमें से पेड़े वगैरह बनाकर रखता है। हिकु चाणे खे चक ते चाढ़े चक खे घुमाए क़िस्मियुनि क़िस्मियुनि थांव ठाहींदो आहे। यानी एक एक पेड़े को चक पर चढ़ाकर चक को घुमाकर मुख्तलिफ़ किस्म के बर्तन वगैरह बनाता है। चक तां लाहण खां पोइ कचनि थांवनि खे फुकरो कंदो आहे। यानी चक से उतारने के बाद कच्चे बर्तनों को नीम पक्का करता है। पोइ काठ जी ठॿणीअ सां उन्हनि खे होरियां होरियां ठपी ठाहे ठीकु कंदो आहे। यानी बाद में लकड़ी की थाबी से उनको आहिस्ता आहिस्ता थप कर ठीक ठाक करता है। ठपियल थांवनि खे सुकाए उन्हनि ते चिट कढींदो आहे। यानी थपके हुए बर्तनों को सुखाकर उनको नक्श वग़ैरह करता है, नक्श वग़ैरह बनाता है उस पर। जॾहिं सभु थांव तैयार थी वेंदा आहिनि, तॾहिं उन्हनि खे आवे में पचाईंदो आहे। यानी जब तमाम बर्तन तैयार हो जाते हैं, तब उनको भट्टी यानी आवे में पकाता है। पचड़ खां पोइ थांव ॾाढा सुहिणा लॻंदा आहिनि। यानी पकने के बाद बर्तन बहुत खूबसूरत लगते हैं। ठिकर जे घड़नि मटनि ऐं घुघियनि जो पाणी ओहारे में झोलन लॻण ते ॾाढो ठरंदो आहे। यानी
یعنی مٹی کے مٹکے، چھوٹے مٹکے اور صحرائیوں کا پانی گرمی کے موسم میں گرم ہوا لگنے پر بہت ٹھنڈا ہوتا ہے۔ اسی پینجے گھرن میں گھڑوں کرے ٹھکر جا تھاؤں استعمال کندا آئیوں، یعنی ہم اپنے گھروں میں اکثر زیادہ تر مٹی کے برتن استعمال کرتے ہیں۔ اس سبق کا خلاصہ یہی ہے کہ اس سبق میں بتایا گیا کہ ملک میں بہت سے ہنر والے اپنے ہنر کو سنبھال کر رکھتے ہیں۔ ان ہنر والوں میں سے ایک کمہار بھی ہے، یعنی مٹی وغیرہ سے برتن بنانے والا۔ ہم گھر کے باہر پینے کا پانی بھر کر رکھنے کے لیے مٹی کے برتن کام میں لاتے ہیں، استعمال کرتے ہیں۔ یہ برتن کمہار بناتا ہے۔ کمہار چکنی مٹی جمع کر کے بعد میں مٹی کو کوٹ کر باریک کر کے ایک چلھا بناتا ہے۔ چلھے میں پانی ڈال دیتا ہے جیسے کہ مٹی اچھی طرح بھیگ جائے۔ جب مٹی اچھی طرح مل جاتی ہے تب اس میں سے وہ پیڑے بناتا ہے۔ جب برتن تیار ہو جاتے ہیں تب ان کو وہ آوے یعنی بھٹی میں پکاتا ہے۔ پکنے کے بعد برتن بہت زیادہ خوبصورت لگنے لگتے ہیں۔ مٹی کے گھڑے، مٹکے، صحرائیوں کا پانی تمام ٹھنڈا ہوتا ہے گرم ہوا لگنے کے باعث۔ گرمی میں ہم اپنے گھروں میں اکثر مٹی کے برتن وغیرہ استعمال کرتے ہیں۔ میں امید کرتا ہوں کہ سبق 23 یعنی 23واں سبق کمہار کے بارے میں تمام اسٹوڈنٹس کو آسانی سے سمجھ آ گیا ہوگا۔ اب انشاءاللہ آپ سے نیکسٹ ویڈیو اور نیکسٹ لیکچر میں ملاقات ہوگی۔ تب تک کے لیے السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔